बुकेरा शरीफ में चूंडियल नुमाइंदनि पब्लिक हेल्थ खाते जी नाअहली सबब बुकेरा शरीफ जे भील पाड़े में गंदो पानी निकाल न थी सघियो। ख़बर मूजिब बुकेरा शरीफ में चूंडियल नुमाइंदनि पब्लिक हेल्थ खाते जी नाअहली सबब बुकेरा शरीफ भील पाड़े में गंदो पानी निकाल न थियण करे पाड़े जूं गलियूं गंदे पानी सां भरिजी वियूं आहिनि। उन मौक़े ते रहवासियनि गुरदारी लाल, प्रेमू भील, भगवान दास, डेवूमल ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हिते जा चूंडियल नुमाइंदा असांजी सार नथा लहनि, इलेक्शन वक़्तु ख़ाली ॻाल्हियूं करे गुम थी था वञनि। हाणे अची असांजे पाड़े जी हालत ॾिसनि त अहिड़ी हालत में रही ॾेखारनि। संदन वधीक चवणु हो त असां चूंडियल नुमाइंदनि पब्लिक हेल्थ खाते जी ऑफिसरनि ऐं ज़िले इंतिज़ामिया खां अपील कयूं था त असांजे भील पाड़े में तरक़ियाती कम कराए ॾुखियाईनि खां छुटकारो ॾियारियो वञे। ॿी सूरत में एहतजाजी मुज़ाहिरो करे रोड ब्लॉक कंदासीं।